काफ। सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फरमान आली शान है, जब मुते एक बेरो दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व तआला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं 4 दुआऊं। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, ख़ुशू जी जगह दिल है, जॾहिं त आज़ा उन जे ज़ाहिर हुअण जो मक़ाम आहे। ख़ुशू हासिल थियणु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी निहायत अज़ीम नेमत आहे। शैतान पहिरियां त बाने खे नमाज़ खां रोकींदो आहे। जेकॾहिं बानो कोई बि नमाज़ पढ़णु लॻंदो आहे त मुख़्तलिफ़ दुनियावी शयूं यादि ॾियारे नमाज़ जे वर याने ख़ुशू ऐं ख़ुज़ू ख़तमु करण जी कोशिशि कंदो आहे। बुज़ुर्गान दीन ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां नमाज़ूं अदा कंदा हुआ। असांखे बि ख़ुशू ऐं ख़ुशू हासिल करण लाइ ख़ूब कोशिशि करणु घुरिजे ऐं उनखे माणण लाइ रोई रोई दुआऊं घुरणु घुरिजनि। असांजा प्यारा आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ दुआ घुरंदा हुआ, ए अल्लाह, मां उन दिलि खां तुंहिंजी पनाह थो घुरां जेका ख़ुशू इख़्तियार न करे। ॿी दुआ में फरमाइनि था, ए मुंहिंजा रब, मूंखे तुंहिंजो घणो शुक्रगुज़ार, तुंहिंजो कसरत सां ज़िक्र कंदड़, तोखां घणो ॾुजण वारो, तुंहिंजो निहायत फ़रमान बरदार, तुंहिंजे लाइ ख़ुशू इख़्तियार करण वारो, तुंहिंजी बारगाह में घणी गिरियावज़ारी करण वारो ऐं रुजू करण वारो बणा। टीं दुआ में इरशाद फरमाइनि था, ए अल्लाह, मां तुंहिंजी पनाह वठां थो उन इल्म खां जेको नफ़ो न ॾिए, उन दिलि खां जेको ख़ुशू इख़्तियार न करे, उन नफ़्स खां जेको सैर न थिए, उन दुआ खां जेका क़बूल न थिए। चौथी दुआ में फरमाइनि था, ए अल्लाह, मां तुंहिंजी पनाह वठां थो उन दुआ खां, उन नमाज़ खां जेका नफ़ो न ॾिए। अल्लामा अब्दुल रऊफ़ मनावी रहमतुल्लाह ताला अलैह दुआए मुस्तफ़ा नंबर 3 जे हवाले सां फरमाइनि था, बारगाह इलाही में उन इल्म सां जेको नफ़ो न ॾिए ऐं उन दिलि सां जेका ख़ुशू इख़्तियार न करे। हिक ई जॻह अर्ज़ु करण में इहो इशारो आहे त इल्म नाफ़े यानी नफ़े ॾींदड़ इल्म सां दिलि में ख़ुशू पैदा थींदो आहे। इल्म नाफ़े छा खे चइबो आहे? इल्म नाफ़े नफ़ो ॾींदड़ इल्मु उहो हूंदो आहे जेको दिलि ते असरु करे ऐं उन में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी मारिफ़त, अज़मत, ख़ौफ़, ताज़ीम ऐं महबत वजही ऐं जॾहिं उहे शयूं दिलि में घर करे वेंदियूं आहिनि त दिलि में ख़ुशू पैदा थींदो आहे ऐं दिलि जी पैरवी में तमामु उज़वा बि ख़ुशू इख़्तियार कंदा आहिनि।